अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल पंहिंजावेरी, उन सां गॾोगॾु दोस्तों रियासत। अॼु इन ॿिन्ही ड्रामे जी तव्हांखे मां अपडेट ॾियण वारो आहियां। हिन वीडियो को आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था अपडेट जी तरफ़। थी सघे तो अॼु मुंहिंजो वीडियो जो आवाज़ सही न हुजे, माइक खां बग़ैर रिकॉर्ड करे रहियो आहियां फ़ोन ते, तो गुज़ारो कंदा, नाराज़ भी न थींदा। दोस्तों दरअसल जो आहे पंहिंजावेरी ड्रामो ऐं रियासत जी अॼु अपडेट ॾींदुसि। काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि त इहे ड्रामा आख़िर केसीं ताईं ऐं मतिलबु स्टार्ट थी वेंदा चैनल ते, केतिरो वक़्तु लॻंदो। इहे काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि अहिड़ा, उन्हनि खे थोरो अॼु क्लियर करे ॿुधाइण वारो आहियां हिन वीडियो में। दोस्तों जेको पंहिंजावेरी ऐं रियासत ड्रामा आहिनि, कम अज़ कम इन्हनि खे 3 महीना लॻंदा ऐं यानी 2026 जी स्टार्टिंग ताईं ही ड्रामा स्टार्ट थी वेंदा। जी हाँ दोस्तों, ये 9 महीनो हली रहियो आहे, 9 महीनो भी ख़त्म थियण वारो आहे। अॼु 19-20 तारीख़ आहे, पोइ वरी ही 10, 11, 12 यानी 3 महीना फुल पिया आहिनि ऐं 3 महीननि में ही ड्रामा कोशिशि कंदा डायरेक्टर त फुल तयारु करे वठूं, 2 या 3 स्पेल शूट करे वठूं। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे 2026 जी स्टार्टिंग में ही रियासत ऐं पंहिंजावेरी ड्रामा तव्हांखे मिलंदा ऐं इन ॿिन्ही ड्रामनि जी जेको आहे न कास्ट भी ज़बरदस्त आहे। ऐं 2026 में दोस्तों तव्हांखे ॿिया सोप सीरियल भी मिलण वारा आहिनि। उन्हनि जा नाला फ़िलहालु न आहिनि आया, उन्हनि जी भी मां तव्हांखे तमामु जल्द ख़बर ॾींदुसि ऐं उहे कहिड़ा हूंदा ऐं उन्हनि जा अदाकार केरु हूंदा, डायरेक्टर केरु हूंदा, लोकेशन किथे हूंदी ऐं उहो सभु कुझु तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदुसि तमामु जल्द। बाक़ी 2026 में तव्हांखे रियासत ऐं पंहिंजावेरी जाम मिलंदा, छाजे करे हफ़्ते में 5 क़िस्तां पंहिंजावेरी जूं हलंदियूं, 4 क़िस्तां रियासत जूं हलंदियूं KTN ते ऐं 5 क़िस्तां सिंध TV ते पंहिंजावेरी जूं हलंदियूं, यानी 9 क़िस्तां तव्हांखे हफ़्ते में मिलनि। अञा छा खपे, यानी 2026 साल ड्रामनि जो साल आहे ऐं ॿिया ड्रामा अगरि अची विया त पोइ त अञा वाह वाह थी वेंदी। ऐं तव्हां हर अपडेट ॾिसंदा असांजी, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब। हिन वीडियो खे भी अॻिते ज़रूरु शेयर कजो, सुठा कमेंट कजो। थी सघे तो शाहिद खोसो व्लॉग के यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कजो। सुबुह जो सलाम थियो, सुबुह जो टाइम वीडियो शूट करे रहियो आहियां ऐं पेज खे फॉलो कंदा, हर अपडेट तव्हांखे इन पेज ते मिलंदी रहंदी आहे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।